रियासती भरसा नौशर फ़िरोज़ लगारी हाउस ते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले नौशर फ़िरोज़ के सदर फ़कीर ग़ुलाम जान लाहिरी जनरल सेक्रेटरी राणा मज़हर इक़बाल की अगवानी में इजलास थी गुज़रियो जंहिंमें ज़िले के समूरन तालुक़नि के सदरन तोड़े कारकुननि शिरकत कई। मौक़े ते ज़िले सदर फ़कीर ग़ुलाम जान लाहिरी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मुस्लिम लीग फंक्शनल के सूबाई क़यादत के हुकुम ते बल्दियाती इलेक्शन के सिलसिले में 52 यूनियन काउंसिल्स तोड़े टाउन कमेटी में पंहिंजा उम्मीदवार बिहारींदासीं। हुन चयो त ज़िले जे अहम शख़्सियतूं असां सां राब्ते में आहिनि। सूबाई हुकूमत पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे जिन सदाईं सिंध मां फुर लुट कई आहे जंहिं सबब सिंध जा माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। हाणे वक़्तु अची वियो आहे त ज़रदारी लीग खे शिकस्त ॾियो। हुननि वधीक चयो त असां मुहिब वतन पाकिस्तानी आहियूं। पागार ख़ानदान हमेशह उसूलनि जी सियासत कई। इजलास में इहो तय कयो वियो आहे त ईद खां पोइ ज़िले तरफ़ां ताक़त जो भरपूर मुज़ाहिरो कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।